सामीन कॾहिं कॾहिं माण्हू जे अंदर जी कैफ़ियत बि अजीब लॻंदी आहे जॾहिं पंहिंजे पाछे वांगुरु हर वक़्तु असां सां गॾु ऐं साथ में रहण वारा पंहिंजा बि बिना कंहिं सबबु मोह मटे वञनि तॾहिं माण्हू जे मन में फुटंदड़ फोगन जहिड़ा अहसास बि बेउनवान बणिजी पवंदा आहिनि। उन कैफ़ियत उन अहसास खे को नालो ॾियणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे। छा चइजे उन शाइर जे उन वक़्त जी कैफ़ियत खे जंहिं सॼी राति जा उजागा अखियुनि में रखी पिरी जी सूंहं खे शेरनि जो रूप ॾिनो हुजे ऐं मोट में संदसि अखियूं महबूब खे कंहिं ॿिए जी वाट पसंदि ॾिसनि। उहे सभु अहसास बेउनवान हूंदा आहिनि ऐं उन पखी जी उन अहसासनि जीअं जंहिंखे सांझी जो वाहिरे ते अची उहा ख़बर पवे त घर धणिन सफ़ाई कंदे संदसि आखेरो बि पटे उछलाए छॾियो आहे। ईअं ई माण्हू जे मन में फोगन जियां फुटंदड़ अहसास बि कॾहिं कॾहिं बेउनवान बणिजी पवंदा आहिनि। जुदाई में जवानी दरबदर थी वई अलाए छो, जुदाई में जवानी दरबदर थी वई अलाए छो, मिठा तो बिन घड़ी हर का ज़हर थी वई अलाए छो, किथे कंहिंखे मिली या मंज़िल वेंदी पर असांजी सोच सारी को सफ़र थी वई अलाए छो। शहर में हिकिड़ो माण्हू हो जेको मुंहिंजी दिल जो राणू हो। हिन शहर में हिकिड़ो माण्हू हो जेको मुंहिंजी दिल जो राणू हो। अॼु शायदि वियो हीअ जूई छॾे या परायो थियो या वियो लॾे। हिकिड़ी निशानी यादि आहे मुंहिंजी दिलि ताईं अञा दिल थी न आहे। हू शर्मीलो ऐं माण्हू हो। हिन शहर में हिकिड़ो माण्हू हो जेको मुंहिंजी दिल जो राणू हो। हिन शहर में हिकिड़ो माण्हू हो जेको मुंहिंजी दिल जो राणू हो। शहर ऐं साॻियूं जायूं पर जाने मन कोन आ, पर जाने मन कोन आ। साॻियूं शहर ऐं साॻियूं जायूं पर जाने मन कोन आ, पर जाने मन कोन आ। इहा माण्हू आहिनि हज़ार हिते पर चीज़ उहा नथी नज़र अचे। उहा गुल ऐं बाग़ बहार हिते अॼु शहर सॼो पियो ईअं लॻे वीरानी ॻोठ पुराणो हो। हिन शहर में हिकिड़ो माण्हू हो जेको मुंहिंजी दिल जो राणू हो। मूंखे हिकिड़ी निशानी यादि आहे मुंहिंजी दिलि ताईं अञा दिल थी न आहे। हू शर्मीलो ऐं माण्हू हो। हिन शहर में हिकिड़ो माण्हू हो जेको मुंहिंजी दिल जो राणू हो। हिन शहर में हिकिड़ो माण्हू हो जेको मुंहिंजी दिल जो राणू हो। गवर्नमेंट पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट मिठी, सिंध टेक्निकल एजुकेशन एंड वोकेशनल ट्रेनिंग अथॉरिटी स्थे वेठा। साल 2021-22 जे लाइ दाख़िलाऊं जारी आहिनि। इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, सिविल, माइनिंग, कंप्यूटर इंफॉर्मेशन जे शोबे में 3 साला डिप्लोमा में दाख़िला